कलील जमात जेकी 313 जी तादाद में, उतां 1100 जी तादाद में हुया, उन्हनि सां नबर्द आज़मा थियनि था। उहो कहिड़ो यकीन हुयो, उहो कहिड़ो हुननि वटि हुयो। हे त अॼु असां तारीख़ ते मथो नज़र था विझूं न, असांखे हर शइ खुली नज़र थी अचे, लेकिन जिथे उन वक़्तु हालात पैदा थी रहिया हूंदा आहिनि, वाक़ियात गुज़रंदा हूंदा, हुन वक़्तु नबी खे हूंदो, नबी छो जो उनखे हिकिड़ी गाइडेंस हुई, हिकिड़ी डिवाइन गाइडेंस हुई, लेकिन उनजे हर साथी जी कंडीशन त अहिड़ी न हुई, लेकिन उन्हनि जे मथां यकीन कामिल हुयो। उन यकीन जे कामिल थियण जे करे उन जमात नतीजा ॾियणु शुरू करे छॾिया, और जेसि ताईं नबी जी उन प्रोग्राम तहत हलंदा रहिया, दुनिया जे मथां ग़ालिब रहिया। मुसलमाननि 43 साल हिन धरती ते हुकूमत कई आहे। हे त अंग्रेज पोयों आयो आहे 150 साल, पोणा 200 साल था थियनि। इन हिंदू सां असां गॾु बि रहियासीं, इन सां उथियासीं बि, वेठासीं बि, हिकु घिटी में हुननि जा मंदिर बि मस्जिदूं बि हूंदियूं, उथंदा बि वेहंदा बि गॾु हुयासीं। हुन अंग्रेज कहिड़ियूं नफ़रतूं फैलायूं जो दो क़ौमी नज़रिए जी बुनियाद पइजी वई। उन दो क़ौमी नज़रिए अॼु असांखे हिक ॿिए जे ख़िलाफ़ नबर्द आज़मा करे छॾियो। उहो हिंदू जेको कली अक्सरियत में हूंदे मुसलमान जी हक़ हुकुमरानी खे 1145 साल हिन धरती ते मञियो, अॼु उहो असांजे साम्हूं। अॼु असां हिकु हुन में नथा उथी वेही सघूं। डिवाइड एंड पॉलिसी जंहिं असांखे तक़सीम करो और हुकूमत करो, उन्हनि असांखे तक़सीम कयो। अॼु हक़ाइक़ जेके स्टैटिकल फिगर्स था अचनि, जेके अॼु छो जो ग्लोबलाइजेशन थी वई आहे, वर्ल्ड इज टर्न आउट टू बी अ ग्लोबल विलेज, हिकिड़े ॻोठ वांगुरु सॼी दुनिया थी वई। इंफॉर्मेशन जी एॾी इंफॉर्मेशन मौजूदु आहे जो का शइ ढकी छुपी हाणे न। असांखे अख़बार के रसाले जा मरून मिनत नथा हलनि, असां वटि पंहिंजा ख़बर वठण जा ज़रिया मौजूदु आहिनि। त अगरि असां अॼु नज़र घुमायूं तारीख़ जे मथां, जंहिं असांजी नज़र वञे थी, त पोइ उहे हक़ाइक़ छा हुया, उन जे पोयूं कहिड़ियूं साज़िशूं हुयूं जिन्हनि हिन ख़िते में रहण वारनि मुसलमाननि जी अॼु ज़मीन तंग करे छॾी आहे। असां कुझु बि हुजूं, असां सिंधी हुजूं, पंजाबी हुजूं, पठान हुजूं, पख्तून हुजूं, या शिया सुन्नी वहाबी बरेलवी देवबंदी हुजूं, असांजो दुश्मन असांखे हिकु नज़र सां थो ॾिसे, माफ़ कजो। उहो असांखे अगरि मारे थो त पोइ अफ़गानिस्तान में बि हिकु नज़र सां थो मारे, इराक में मारे थो बि हिकु नज़र सां थो मारे, बोस्निया में मारे थो बि उन सां थो, फलस्तीन में मारे थो बि उन नज़र सां थो मारे, कश्मीर में मारे थो बि उते थो मारे, नाइजीरिया में मारे थो बि असांखे हिकु नज़र सां थो मारे, सूडान में मारे थो बि असांखे हिकु ई तलवार सां थो मारे। उहो इहो नथो ॾिसे त हे हीअं हिनखे अलॻि कर, हे सुन्नी आहे, शियो आहे, वहाबी आहे, देवबंदी आहे, फला फला हिननि खे अलॻि कर, हिननि हो जॾहिं असांजे नाले जे अॻियां मुसलमान थियण जी तस्दीक हुनखे मिले थी, उहो असांजी नस्ल कशी थो करे। हुनखे उहा सिलेबी ऐं क्रूसेड वॉर न विसरी आहे जेकी सुल्तान सलाउद्दीन अयूबी हुन सां कई। 9/11 जो वाक़ियो तव्हांखे घणनि खे यादि हूंदो। उनजे ॿिए उन क्रूसेड जे पोयां छा आहे, उहे साज़िशूं छा आहिनि जेके अॼु बि उन्हनि खे नथियूं विसरनि। असां त चऊं था, असां अमेरिका खे बि पंहिंजो दोस्त था चऊं, असां हिंदू खे बि पंहिंजो दोस्त था चऊं, असां त नयूं बुनियादूं रखण जी कोशिशि कयूं था। असांजो वज़ीर आज़म जेको आहे नवाज शरीफ साहब, उहो इहो थो चए त पाकिस्तान और हिंदुस्तान को अमेरिका और कनाडा की तरह एक साथ रहना चाहिए। हाणे कल ॿिए ॾींहं जो बयानु अथसि। त पोइ उहा क्रूसेड, उहा नफ़रतूं, उहे त उहे अॼु ताईं बि नथा विसारनि। मिलाज़ोविच बोस्निया में मुसलमाननि खे मारे थो त उनखे क्रूसेड जो नालो थो ॾे। सिलेबी जंगूं हूंदियूं, क्रूसेड जूं, क्रूसेड जी जेकी वॉर हली
जेके साथियुनि खे ख़बर न आहे उन्हनि खे ॿुधाईंदा, मुसलमाननि ऐं ईसाईयत में जेके जंगूं हलियूं उनखे क्रूसेड चईंदा, सिलेबी जंगूं जंहिंखे चवनि था, उहे जंगूं अॼु बि उहे नथा विसारनि, अॼु बि उहे उन जे पोयां छा आहे, हू इज़ द मास्टर माइंड, उन जे पोयां ॿियूं को कुवत न आहे, सिर्फ़ यहूदियत ऐं सहयूनियत आहे। उन्हनि छो जो यहूदियत तव्हां ॾिसंदव त यहूदियत में तबलीग न आहे, कि असां में तबलीग आहे, असांजूं जमायतूं निकिरी पवंदियूं, माशाअल्लाह हिते तमामु वॾियूं जमायतूं आहिनि जेके समन जी तादाद में हिते तबलीग कंदा आहिनि, मुसलमान कंदा आहिनि, असां मुसलमान थी वेंदा आहियूं। ईसाईयत में बि मिशनरीज़ हलंदियूं, उहे मिशनरीज़ निकिरंदियूं न, उहे वञी करे तबलीग कंदियूं, पोइ असांजे खितनि में बि ईंदियूं आहिनि, त हिते जेके भंगी चूड़ा हूंदा आहिनि उन्हनि खे बि उहो ईसाईयत जे दायरे में विझी वेंदा आहिनि। लेकिन यहूदियत हिकिड़ो अहिड़ो आहे जंहिंमें इहा शइ कान्हे, दुनिया जी कलील मिक़दार आहे। हिन वक़्तु यहूदियत दुनिया में सिर्फ़ 2 करोड़ जी तादाद आहे, लेकिन ॾिसूं त दुनिया खे हुननि नचाए छॾियो आहे। 1.5 अरब खां मथे आहियूं असां, इन खां डबल तादाद जेको आहे ईसाईयत जी आहे। असां हिक ॿिए जे दस्तो गिरेबान आहियूं, असां हिक ॿिए खे कटियूं था, मारियूं था। पोइ इहे इन्हनि जंगनि जे पोयों उन यहूदी उन सहयूनियत जी सोच काफ़ा, उन्हनि असांखे टुकड़े टुकड़े दर टुकड़े दर टुकड़े करे छॾियो। उहे अॼु बि असांजे असां ॾिसूं था त असां आज़ाद आहियूं। इहा आज़ादी जेकी तक़सीम हिंद थी, माफ़ कजो, इंतकाल इक़्तिदार हुयो। मां मोटी मोटी तक़सीम ते थो अचां, छो जो ॻाल्हि उतो ई थी हले, हो तमहीद थी हले। तक़सीम हिंद छा हुई? तक़सीम हिंद इंतकाल इक़्तिदार हुयो। इंतकाल इक़्तिदार इहो न हुयो त अंग्रेज़ निकिरंदो त हिंदुस्तान में हिंदुनि खे हुकूमत ॾिनी वेंदी ऐं पाकिस्तान में मुसलमाननि खे हुकूमत ॾिनी वेंदी। इंतकाल इक़्तिदार जो जेको कॉन्सेप्ट हुयो उहो इहो हुयो त इहो इक़्तिदार जेको बरतानवी राज जी सूरत में हिंदुस्तान में मौजूदु आहे, जेको मार खाई चुको यूरोप में हिटलर जे हथों ॿी जंग अज़ीम में, उनजी मईशत इक़्तिसादिया तबाह थी वई ऐं हो पंहिंजूं कॉलोनियूं संभालण ऐं उन जंग खां जान छुॾाइण जे लाइ अमेरिका खे क़ीमत अदा कई, ऐं अमेरिका उहा क़ीमत अदा कई 2 एटम बम उछली करे हुन जंग खे ख़तम करण जे लाइ, जेकी हिरोशिमा ऐं नागासाकी ते बम किराया विया। ऐं उन जे बदिले में इंतकाल इक़्तिदार थियो 3 कॉलोनीज़ जो, पोर्चुगीज़ कॉलोनीज़, फ्रेंच कॉलोनीज़ एंड ब्रिटिश कॉलोनीज़ जो। बरतानवी, फ्रेंच ऐं पुर्तगाली, छो जो हिटलर उन्हनि खे यूरोप में तहस नहस करे छॾियो। हिंदुस्तान जी तक़सीम उन ई मुआहदे जे तहत थी। अंग्रेज़ बहादुर निकितो, अमेरिका बहादुर अची करे वारिद थियो। अॼु असां कंहिंजा गुलाम आहियूं?